रखे असांजो त जीअण ई हराम करे छॾियो अथई। अम्मा भाग त कोन वरियो पर हिन घर जे मथां रहंदो मुसीबतुनि जा पहाड़ किरी पिया। मड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे अञा हिकु चकर मुर्शिद खे ज़रूर हिन घर में वठी ईंदसि। न मां न अहिड़ी ग़लती न कजांइ, अञा पहिरियों ई कर्ज़ न आहे लथो। ओ माई खैरा खैरा ओए हो बाहि लॻेसि सिर खे अचे वियो मथे में सूर विझण जे लाइ। अड़े खैरां जे सिर ॾे खैर हुजे जेसीं ताईं 3 दफ़ा ॾींहं में नथो अचे असांजे घर तेसीं ताईं आराम ई नथो अचेसि। माई खैरा दे खबर कुछ बंदोबस्त छो। मां निकुर घर मां निकुर। हाँ तोखे कुछ शर्म हया आहे या न? भगो बीठो आहे पराए घर। जॾहिं तूं ॿाहिरि न निकिरंदी मजबूरन मूंखे घर त अचणो पवंदो न। घर में त अचणो पवंदो ॼण पिढ़े जो घर आहे। हिकु पैसा बि मुंहिंजा ॿियो रोब बि मूं मथां कयो। महिरबानी करे मूंखे पैसा ॾियो। खैरां जे सिर ॾे खैर हुजे सुभाणे तोखे तुंहिंजा पैसा मिली वेंदा। निकुर हाणे। न मूंखे अॼु हींअर पैसा खपनि। रोज़ रोज़ सुभाणो तुंहिंजो सुभाणो थींदो ई कोन हाणे पैसा। हाँ छा कंदे? छा कंदुसि? अरे ये छा तूं करे? हाँ मां भी हिते पल थोड़ी वेही रहंदुसि ॿियो छा कंदुसि? ॾिसां त मांखे हिते घर मां केरु थो कढे। हिते आजो रुक थोरी हाँ करे पियो जॾहिं हिन पासरियूं बुख वतई त पाण खे भॼंदे। तव्हां पचाईंदो त मां खाईंदुसि। हेॾे ॾिसो मां असां ॾियूं कुते खे बि गिरहो कनि छो थोरी हिन मुहांडे खे ॾियूं। हे वरी तू हिते अची वई। अरे ताता ये नमूनो तो हिनखे जैसे कुत्ते को जो पेरी चीज है नो। खुदा जी चला का मार पवंदो। अरे पैसा बि मुंहिंजा ये मां बख़्श कोन कंदो सा। भले मूंसां केतिरी बि जुठो कयो। अरे बंद कर कबू खाने ए तू के न तू अल्लाह एकर दे मालिकन के सलाम। कढी वञी उछलियो समोए के ॿाहिरि घिटीअ में त कुत्ता पटनि। वॾो आयो आहे पैसनि जो मालिक। थोड़े पवेसि जंहिंमहिल ॾिस ठाहियो जुड़ियो खट ते वेठो मां त कोन न वेंदुसि। अड़े कीअं न वेंदे जाननि जा हथ न लॻासि। सिकंदर साहब डीएसपी के वञी चओ त इहो कमु ग़लती मां बि न करे न त पोइ हिते लाशुनि जा ढेर लॻी वेंदा। बनी ऐं वञी त असां पंहिंजो सिर कुर्बान करे छॾींदासीं। ही मिल्कियत असांजे अबनि ॾाॾनि जी आहे। बाक़ी जेकॾहिं जब्बार वारनि पंहिंजी भेण खां सही करे वरिती आहे त पोइ उन्हनि खे इहे काग़ज़ ई नसीब थींदा। बाक़ी ज़मीन जो हिकु वेसो बि कोन ॾींदोसां। इन में ज़ोर सिर्फ़ जब्बार वारनि जो हुजे त का बि ॻाल्हि न आहे पर दिलावर ख़ान पंहिंजे तरफ़ खां पूरो ज़ोर पियो लाहे। ही जागीर दिलावर ख़ान जी न आहे असांजी आहे। असांजी ऐं असां पंहिंजे आख़िरी दम ताईं पंहिंजी मिल्कियत जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। ऐं ही मिल्कियत हराम जी न आहे जो हिकु धमकीअ सां दिलावर ख़ान जे हवाले करे छॾियूं। वञी चओ दिलावर ख़ान खे त ग़लतीअ सां बि पंहिंजा माण्हू हेॾां न मोकिले। जेकॾहिं हेॾां मोकिलियईं त उन्हनि जा लाश बि उन्हनि खे कोन थींदा। मुंहिंजो कमु हुयो सिर्फ़ तव्हां ताईं न्यापो पहुचाइणु। वधीक साहब कहिड़ो कदम थो खणे इन जी मूंखे का बि ख़बर न आहे। इहो कदम खणण खां पहिरियां ई 1000 दफ़ा सोचजो हिते केतिरो खून ख़राबो थींदो ऐं उहा ई थुर ज़मीन ते क़ाबिज़ हूंदी जेका ज़िंदा बचंदी। छो त मोए माराए को सवा असां पंहिंजी मिल्कियत ॿियनि जे हथनि में वञणु न ॾींदासीं ॿियनि जे हथनि में वञणु। जब्बार वारनि बंदूक जी नोक ते इहा ज़मीन लिखराई आहे जंहिंखे असां नथा मञूं न असां हिनखे। सुभाणे केरु असांजी हवेली ऐं औताक ॿई लिखराए वठे त छा असां ॿई ख़ाली करे हलिया वेंदासीं? न सिकंदर ख़ान न। वञी चओ डीएसपी साहब खे त ज़मीन ख़ाली करण वारा वारंट कमाल खान वारनि फाड़े छॾिया। हाणे जेकॾहिं कानून खे कुझु करणो आहे त वञी उन धोखेबाज़नि खे रोके। जेकॾहिं दिलावर ख़ान वारा पंहिंजी ॾाढे जे ज़ोर ते हिते आया त पोइ त राति जी उहा रांदि शुरू थींदी जंहिंखे तव्हांजो कानून बि रोके न सघंदो। ठीकु आहे कमाल खान
मां साहब सां मिली तव्हांजो न्यापो ॾियांसि थो। वधीक तव्हां पाण डीएसपी साहब सां मिली मामले खे सुलझाए छॾिजो। तोखे इजाज़त आहे सिकंदर खान, तोखे इजाज़त आहे। बाक़ी असां नाहक कंहिंजी जायदाद ते कब्ज़ो कयूं न आहियूं वेठा जो वञी डीएसपी साहब सां मिलूं, ऐं ना ई असां एतिरा कमज़ोर आहियूं जो पुलिस जी मदद घुरंदा वठूं। ही ज़मीन असांजी आहे ऐं असांजे अबनि ॾाॾनि पंहिंजे पघर जे पोड़े मां ख़रीद कई आहे। हाणे जेकॾहिं को कब्ज़े लाइ आयो त हुन जो लाश तव्हां ॾे पोस्टमार्टम लाइ ज़रूरु मोकिलींदासीं। भाऊ मंजूर जी जांच कर दे। उतां खे ॾिसो सा बाबा उतां करे कोन्हे, अॻिते आया ख़बर पए त ॻोठ वियो आहे। असां हिते बीठा आहियूं, तूं ॾिसी अचु। मोटण जी कॾहिं 5 मिंट में मां ॾिसी थो अचां। तुंहिंजा महिमान आया अथई? किथे? ॻोठ जे ॿाहिरां बीठा अथई। केरु? सम्झां थो त रुस्तम ऐं हुन सां गॾु हिकु दोस्त अथसि। वञी चईन त मंजूर ॻोठ में न आहे। पर छो खे छॾ। वञी चईन। ठीकु आहे। बाबा मंजूर हाणे शहर निकिरी वियो आहे। शहर? अॻूं त हमरा ॻाल्हि कई हिते आहे। बाबा हाणे निकिरी वियो आहे शहर। जेकॾहिं तोखे मिले त ॿुधाए छॾिजांसि त रुस्तम चए थो त केतिरो मूंखां लिकंदे। जेकॾहिं पंहिंजे सिर जो ख़ैर घुरे थो त राति ताईं मोटा थी वञे। ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि खे छॾ, तूं सिर्फ़ न्यापो ॾिजांसि त भलाई इन में अथसि त मूं वटां थी वञे, न त घर में किड़ी बि मौत ॾींदोमांसि ऐं केरु बचाइण वारो बि न हूंदुसि। भाऊजी अहिड़ी का ग़लती कई अथसि त हुन लाइ मां माफ़ी थो घुरां। त पोइ इन सम्झ त असांजो खून कयो अथसि, खून। ऐं खून लाइ तूं छा माफ़ी वठंदे? खून? मंजूर पैसनि एवज़ मुंहिंजे एतबार खे ठेस पहुचाई आहे, ठेस पहुचाई आहे मुंहिंजे भरोसे खे। हुन मुंहिंजे पुठीअ पोयां वार कयो आहे। अहिड़े गद्दार खे मां कॾहिं बि माफ़ न कंदुसि। जेकॾहिं सचो हुजे त इन असां खां लिखंदो न वधे। इन मां वाज़िह थी वियो त हू लालची इंसान आहे ऐं अहिड़े लालची इंसान खे सज़ा मिलंदी ऐं उहा सज़ा मौत खां घटि न हूंदसि। सम्झी? अच महमूद। हक हक अल्लाह, हक हक अल्लाह, हक हक अल्लाह, हक हक अल्लाह, हक हक अल्लाह। हक हक सच्चा मुर्शिद हक। मुर्शिद साईं, तुंहिंजे पेरनि घुमाइण सां मुंहिंजे घर में भाग भरियो आहे। असली बरकत पई आहे, भाग भरियो आहे। हक मुर्शिद हक। बेशक सच्चे मुर्शिद जूं करामतूं पूरे मुल्क में गूंजन पयूं, पूरे मुल्क में। खैरा जे सिर ॾे खैर हुजे मुर्शिद। तुंहिंजे पेर पाइण सां असांजे घर में भाग भरियो आहे। पर मुर्शिद, मां चवां थी ॿीहर हिकु भेरो मुंहिंजे अङण ते पेर पाए त जीअं असांजा वारा न्यारा थियनि। मुर्शिद हक हक हक। सच्चे मुर्शिद जी सच्ची मुरीदाणी, तोखे असां कॾहिं बि नाराज़ न कंदासीं। तो कॾहिं था अचो मूं दर सच्चा मुर्शिद। हक सच्चे मुर्शिद जी सच्ची मुरीदाणी, हिन जुमे राति असां तुंहिंजी महिमानी खाईंदासीं। हक सच्चा मुर्शिद हक। ओ मुर्शिद, कीअं बि करे अचजो, मां तव्हांजे लाइ ताम तयार करे रखंदसि। तूं वञी तयारी कर सची मुरीदाणी, असां अची वेंदासीं। हक हक मुर्शिद हक 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 हक। बेशक बेशक हक। हक हक अल्लाह, हक हक अल्लाह, हक हक अल्लाह, हक हक अल्लाह। सरकार, मां तव्हांजे चवण ते पंहिंजे पुट जो खून बि बख़्श कयो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ पंहिंजी न्याणी जी इज़त महफ़ूज़ रखण लाइ। पर हाणे उहा इज़त बि मां ख़तरे में महसूस कयां थो। बाबा गाणा, असीं माण्हू आहियूं मोहबती। असांजे हूंदे कंहिंजा हथ कंहिं इज़त जे तरफ़ वधनि, असां उहे हथ ई वठे छॾींदासीं। ॿुधाए, उहो केरु नादान आहे? तव्हांजो भाउ नंढो रईस हाकिम खान। नंढे रेस ते इंजाम न हण घणा खान ओधर ते। मुंहिंजी छा मजाल जो मां जा इल्ज़ाम हणा? बाबा घणा खाना, तूं बेफिक्र थी हलियो वञ। आइंदा हाकिम खान तोॾे कॾहिं भुलिजी बि न ईंदो।
यो दिलावर खान जो तो सा वायदो आ। सरकार भारत तो असां मिसकीन जी मां पंहिंजे पुट जो खून तो बख़्श करे सघां थो पर जे मुंहिंजे न्याणीअ जी इज़त मथां दाग लॻो त मां ॾींहं क़यामत ताईं बख़्श न कंदुसि। बाबा बाबा मूं तोसां वाइदो कयो न त आईंदा हाकिम खान तुंहिंजे घर जे तरफ़ अख खणी बि न ॾिसंदो। असां आहियूं मोहबती माण्हू ऐं मोहबती इज़तुनि जा रखवाला हूंदा आहिनि, इज़तुनि जा लुटेरा न। हुन वॾे बाबे तिरन वाइदा किताई घणा खान बिना खुटके तूं घर हलिया वञ ओधर ते। जे मुंहिंजी मञी न आऊं त चवई थी इन्हनि फॾनि फसादनि खे छॾ छॾ हाणे जिंदगी वञी छा बची अथई हाणे अलाह अलाह करे गुज़ार। तूं खौफ़ न कर मुंहिंजी ख़बर तूं कान भरींदीअ ॾोह कटिया जा सवाब ये मूंसां हलंदा तोसां कोन हलंदा। मां त चङाई थी चवां मञींदे त सुठो आहे नथो मञी त वञी खॾ में पओ। हाणे घणी ॼाणी नाण खणी न डंडो हयो मई त हुन गाटो भञी विझंदो मां। लठ ओलारण खां सवाइ ॿियो कुझु अचई थो हा जेॾी महिल का ॻाल्हि कर तुंहिंजी इहा लठ बस उभी आहे। औरत जो कम आहे पंहिंजो घर संभालण हा ऐं ॿर छा थो कयां छा नथो कयां उन तुंहिंजो छा वियो। ॻाल्हि है त कीअं थो तोखे छा थींदो मां तुंहिंजी ज़ाल आहियां ज़ाल जेकॾहिं तोखे कुझु थियो न वरी बि आज़ार में त आऊं पवंदुसि न। तोखे कहिड़ा सूर सां पवंदा हा तूं करी मुंहिंजे तरफ़ां बंदूक खणी वञी माण्हू मारींदीअ शर्म नथो अचे बाक़ी ॿियो सभु कुझु अथई। अजायो मंडो टुंडो थी खट ते वेही रहंदे न मुखां पोइ तुंहिंजूं इहे लुपड़ियूं बुपड़ियूं मुखां कोन पुॼंदियूं इन करे त चवई थी इज़त मां ॼाणी न त इज़त सां पंहिंजे घर में वेही रह। अजायो पंहिंजूं टंगूं न भञराए अची। जन्नत आऊं पंहिंजी टंगूं भञरायां या न भञरायां पर तूं ई पंहिंजी टंगूं ज़रूर मुंहिंजे था भञराईंदी। अरे अबा खुदा खे मञो इहो लुड़ न हणो न ॾींहुं था ॾिसो न राति था ॾिसो हणी ओड़े पाड़े जो सुकून ई तबाह करे छॾियो अथव। हा तूं रोज़ रोज़ तूं भॻो बि छो असांजे घर में आणे हा भॻो बि छो कुटीस कुटीस आं चवां थी मोए खे न छॾीस हाणीस असांजे घर में की गिड़ियो आहे मार पवेस का। अरे बड़ा होश कर बड़ा होश कर निकुर निकुर घर मां हल निकुर ऐसे होश खाई बाहर निकता पिया सफा उथल खून था कन खून अञा बि छो खून था कन बुझ बाबा तोबा कई तोबा वञी खद में को पहले विड़ी मरो। वाह वाह जो मुर्सी जो कम ॾेखारियो अथई। इहा जो तूं ॼारी घर में न हणी त के लाचारा घर में अचण जो हा हाणे हिम्मत बाबिस जी बि कान्हे जो हिन घर में ईंदो मार का खुदा जी पैस असांजो त साह ई सुकाए छॾियो अथसि। छॾीस न पिटीस पराए छोकिरे खे पराए छोकिरे कुर्बान अकबर अचण में ॾाढी देर कई आहे। कुर्बान वञे अची वेंदो। हा पर किथे वाट ते पुलिस त कोन मिली अस। कुर्बान वञे जेकॾहिं हुनखे पुलिस मिली वञे हा त धुड़िया ॿुधण में ज़रूर अचनि। सही तो चई कुर्बान सही तो चई। इधर 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 अकबर ॾाढी देर करे आया। जंहिं रस्ते खां अचां पियो साम्हूं मोबाइल पई अचे वरी रस्तो मटाइणो पइजी वियो विचां चारा वठी हिते पहुतो आहियां खानू। ॿुध गाॾी काहे रहिस दिलावर खान ताईं पहुचाए पर हा थोरो ख्याल सां वञे। बेफ़िक्र रहो खानू मोटण जी कजांइ जेसि ताईं मोटी असांखे मुंहुं न ॾेखारींदे न तेसि ताईं तुंहिंजो खुटको असांखे थींदो। कुर्बान वञे किथे दिलावर वारा धोखो त कोन कंदसि। धोखो सो बि खानू घर दिमाग़ जे दोस्तनि सां कन भली कन पर पोइ मूसा खान जियां रईस दिलावर खान जी बि ज़मीन तंग करे छॾींदुसि। खानू दिलावर खान मोहबती माण्हू आहे ऐं हू कॾहिं बि पुठीअ ते वार न कंदो। कुझु बि हुजे पर तूं पंहिंजी होशियारीअ सां वञजांइ ऐं हा उते घणो वक़्तु वेहजांइ न। कुर्बान वञे
जेड़ी गाल है तो मां गड़े वजास न कुर्बाना तोखे तकलीफ कोन तो ॾियां हूं भी असांजा हिन तरफ़ दुश्मन घटि आहिनि पोइ निकिरण जी कर रईस दिलावर खान के मुझा सलाम चइजाए ऐं हा रईस दिलावर खान के इहो ज़रूर चइजाए त खानू खरदमाग चयो आहे जेको बि कम पवई त मूंखे यादि ज़रूर कजाए चङो हैदर हैदर ॿी ॻाल्हि अकबर हुकुम कर रईस दिलावर खान जे ॻोठाणनि मां कंहिं मां बि ख़ौफ़ न कजाए ऐं इहो ज़हन में ज़रूर रखजाए त जेकॾहिं जब्बार ऐं मजू वारा तोखे ॾिसनि त उन्हनि खां होशियार रहिजाए थी सघे तो उहे चोरीअ कुते वारो चक पाइण जी कोशिश कनि कुत्तनि खे मुंहुं ॾियणु अचे थो खानू कुर्बान वञाए जेकॾहिं छियनि सां यारी हुजे त पोइ कुतनि खां कहिड़ो भउ ठीकु आहे अकबर पोइ अलाह जी अमान में कमाल खान इहो तव्हां सुठो नथा कयो सुठो मुजीब तो दर तो हड़ीस बादल मूसा खान बस बस मंजूरा बस कमाल खान हर कैसा फिटाइण सुठी ॻाल्हि न आहे मुजीब ॾिसीस तो हड़ीस ने तो बादल बस कर मां जो तोखां पलांत वठंदुसि अञा माठ नथो कई मूंॾे वठी चोस अॼु तोखे असां ज़िंदा वापस छॾियूं था मंज़ूर जेकॾहिं ॿीहर असांजे ॻोठ जो रुख कयो अथई न त हितां तुंहिंजो लाश वेंदो लाश अखियूं हेठि करे हितां निकिर त इहे तोला न कढी छॾिया हेॾे वठी अचिस मुंहिंजी हेॾे वठी अचिस मां चवां थो हिनखे हेॾे वठी अचे रेस तव्हां बि हथ साफ़ कयो अखियूं थो ॾेखारी बस बाबा साईं बस बस बाबा साईं बस तव्हां तकलीफ़ न कयो बैठो हलो निकिरो तव्हां अल्लाह हाण बाबा साईं हाण जॾहिं रुस्तम जी हालत ॾिसंदो तॾहिं रुस्तम खे ख़बर पवंदी त संदसि पीउ कहिड़े हाल में हूंदो आमद झुके थो या न अञा मञे कोन थो जेकॾहिं अञा बि ज़ोर ॾिनुमि त मरी पवंदो न पहुची पे न फिलहाल इनखे नाहे मारणो जेसि ताईं इहो जीअरो आहे तेसि ताईं असां रुस्तम खे इस्तेमालु कंदा रहंदासीं सभु सम्झूं था बाबा साईं सभु सम्झूं था रुस्तम जी जान जंहिं तोते में बंदि आहे उहो तोतो असांजे पिंजरे में बंदि आहे तव्हां छा था सम्झो त असां उन तोते खे ईअं मारे छॾींदासीं न बाबा साईं न हाण मज़ो ईंदो रुस्तम खे तड़पाइण में शायदि अञा पूरी पक न आहे रुस्तम खे जंहिं ॾींहुं बि रुस्तम खे पूरी पक थी वई त संदसि जान असां वटि क़ैद आहे उन ॾींहुं सर नंगो ऐं पेरे उघाड़ो अची असांजी सलामी भरींदो उन्हीअ ॾींहं जो इंतज़ारु आहे मुजीब उन्हीअ ॾींहं जो जंहिं ॾींहुं रुस्तम पंहिंजी टोपी लाइ मुंहिंजे पेरनि में रखी पंहिंजे पीउ जी ज़िंदगी जे लाइ ख़ैरात घुरे रब लाइ पाका करे रड़ियूं करे ऐं पोइ मां हुनखे ॿुधाईंदुसि त रुस्तम ॾिस उहा ई मूसा खान अथई
इस मूसा खान जी अखिन में मूसा खान जो वीर कारीगर ते पैर तई कारीगर